दिल्लगी जो तो बदलो ॾिनो पुछण जेके आया तिन भी रुनो। शेर अल फ़कीर बाडाही। मशहूर शाइर फ़कीर शेर अल बाडाही जो जनम 12 जनवरी 1921 जो थियो। संदसि असुल नालो शेर खान नारी हो। हिन रेवेन्यू खाते में नौकरी बि कई, बाद में मुख़्तलिफ़ ख़ानगी नौकरियूं कयई। संदसि शाइरीअ जो मजमू पखी थी उॾामी वञा छपियल आहे। संदसि शाइरीअ खे माई भागी, माई नूरबानो, कमर सुमरो, रूना लैला, जलाल चांडियो, फोटो ज़रदारी ऐं ॿियनि मशहूर फ़नकारनि ॻायो आहे। चङी दिलि लॻीअ जो तो बदिलो ॾिनो आहे, पुछी पुछी थका आहियूं प्रीअ जो छा हाल आहे। जहिड़ियूं सिटूं सरजींदड़ शेर अल फ़कीर बाडाही 17 नवंबर 1954 में वफ़ात करे वियो। पुछी पुछी थकायूं फिरन जो चालिया फिरी परदेस में ओ मिले नी महालया, ओ फिरी परदेस में ओ मिले नी महालया, ओ पुछी पुछी थकायूं